नाज़रीन, मिठियाणी भरपासे में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। फुरूं ऐं चोरियुनि जी वारदातुनि ख़िलाफ़ वापारी ऐं शहरी तबक़ो सरापा एहतजाज पड़ियल आहे। उन हवाले सां ॾिसूं था शौकत मलिक जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मिठियाणी में मौजूदु आहियूं। बदमनी उरूज ते आहे। कल्ह खां वठी अॼु मुसलसल ॿिए ॾींहं ताईं जेको आहे फुरुनि में वारदातूं में तेज़ी अची वई आहे। कल्ह बि मोटरसाइकिलूं फुरियूं वियूं आहिनि। अॼु बि मिठियाणी में जेको आहे फुर करे मोटरसाइकिल ऐं रोक रक़म मोबाइलूं फुरे विया आहिनि। इन हवाले सां शहरी अॼु सरापा एहतजाज आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। हींअर असांखे जेको आहे घुरायो हुयो, असां उते एनसी कटाइण वियासीं। उन खां पोइ इंतिज़ामिया असांखे चयो जेको आहे 4 ॾींहंनि जी मोहलत असांखे ॾियो, पर असां 2 ॾींहं जी मोहलत ॾियूं था। सूमर ताईं जेकॾहिं का बि रिज़ल्ट न मिली त अंगारे ते वरी जेको आहे सो अहिड़े तरीक़े जो पुरअमन एहतजाज अञा वॾे पैमाने ते कयो वेंदो। साईं, असां चऊं था त अवाम सां का बि इंतिज़ामिया जी दिलचस्पी कोन्हे ऐं लॻे ईअं पियो ॼणो इहे लोफर क़िस्म ऐं क्रिमिनल क़िस्म जा माण्हू ऐं इंतिज़ामिया ॼणो पाण में मिली जुली पई आहे त खाओ खारायो जे बिना ते हिन मुल्क खे हलाइणो आहे। अवाम वीचारो बेयारो मददगार पियो हिते हले, न हुनजी जान महफ़ूज़ आहे न हुनजो माल महफ़ूज़ आहे। असां इहो मुतालबो था कयूं पूरा मिठियाणी जा अवाम ऐं पसगिरदाई अवाम त हिननि माण्हुनि जे माल ऐं हिफ़ाज़त जी बराए करम हिफ़ाज़त कई वञे। सुबुह जो 6 बजे मिठियाणी शौक़ सां गॾोगॾु हिसे जो असांजो उते ई मौजूदु हुयो। उन खां पोइ थाणो बि उते ई गॾु आहे। शाख सां गॾोगॾु सरियाम जेको 3 माण्हू करे उनखे क्लाशन खणी करे फुरे वञनि था मोटरसाइकिल। उन खां अलावा मोबाइल फुर थी विया, उन खां अलावा पैसा चोरी थी विया आहिनि। असांजो इहो ई मुतलबु आहे। ऐं मिठियाणी में तमामु घणो अमन अमान ख़राबु थी वियो आहे। असां मीडिया जा नुमाइंदा आहियूं, असां पाण कवरेजूं वठंदा आहियूं, माण्हुनि जे दर्दनि जो आवाज़ बणिबा आहियूं, पर अफ़सोस जहिड़ी वाक़ियो पेश अची चुको आहे त पुलिस जो कमु हुयो। जॾहिं तव्हांजी पिकड़ जे साम्हूं इहो वाक़ियो पेश थो अचे त तव्हां ॿियो किथे बि न गश्त बि न करायो, पर पिकड़ ते त माण्हू विहारियो न घटि में घटि। उते पिकड़ ते बि हिननि माण्हू पंहिंजा न विहारे सघिया आहिनि। असां SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो था कयूं त फिलफोर जेके असां खां कल्ह ऐं अॼु जेका गाॾी फुर थी आहे, इन्हनि जा जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं असांखे सामान वापसि कयो। शहज़ाद मलिक सां गॾु शौकत मलिक, SS न्यूज़ मिठियाणी।